वोसपुर बसंतुरानी मार थाने की हद में नामालूम हथियारबंद पुलिस चौकी ते का करे बिन पुलिस सहकारण अब्दुल गफ्फार विस्तड़ो ऐं सजाद जखरानी के हथियारनि जे ज़ोर ते जरगमाल बणाए सरकारी हथियारनि समेत अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया। इतला ते ज़िले कश्मीर कंदाकोट के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि पहुती। बे तरफ़ हथियारबंदनि पारां अगवा कयल पुलिस एहलकारनि जो वीडियो वायरल किया वियो आहे। वायरल थियल वीडियो में पुलिस एहलकारनि जो वधीक छा चवण आहे अचो त ॿुधूं था। अब्दुल गफ्फार पियो ॻाल्हायां। साईं जिन खे अर्ज़ु आहे त छोकिरो वाजिद अली 13 सालनि जी उमिरि जो आहे, उनखे पुलिस कश्मीर खणी वई आहे। उन जे एवज़ में असांखे अगवा कयो आहे। महिरबानी करे SP साहिब खे अर्ज़ु आहे त उन्हनि खे पंहिंजो माण्हू वापसि कनि जीअं असां बाज़ाब थी सघूं। कहिड़े SP खे अपील करंदो? SSP कश्मीर खे। SP कश्मीर खे अर्ज़ु आहे त साईं इरफान बोलो। मां सजाद अली जखरानी पुलिस महिरबानी करे हिननि जो छोकिरो वापसि कयो। मां पुलिस SP साहब कश्मीर के इरफान समद साहब के अर्ज़ु कयां थो महिरबानी करे हिननि जो छोकिरो वापसि कयो, न त असांजे साह खे ख़तरो आहे, न त मारिया वेंदा।